अस्सलाम वालेकुम दोस्तों, कामरान जानी सिंधी के तरफा तव्हांखे सलाम ऐं चैनल में खुश आमदीद। तो दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चांडियो के बारे में ॿुधाईंदासीं। दोस्तों जलाल चांडियो वल्द हाजी फैज़ महमूद खान चांडियो 1948 ईस्वी धारे ज़िले नौशेरा फिरोज़ के शहर फुल भरसां ॻोठ हड़पाल के हट में ॼाओ। पाण मशहूर अवामी रागी हो। जलाल चांडियो निसाबी तालीम हासिल करे न सघियो। संदसि माइट मालवंद माण्हू हुआ, जंहिं करे हुन नंढे हूंदे माल चारियो। शुरू खां ई खेसि ॻाइण जो शौक़ु हो ऐं माल चारींदे पंहिंजे मुंहुं पियो झुंगारींदो हो। जॾहिं थोरो वॾो थियो त माइटनि खेसि नवां जतोई में दर्ज़ को कमु सिखण लाइ छॾियो, जंहिंखां पोइ खेसि ओचितो इश्क जी चोट लॻी वई ऐं हुन दर्ज़ को धंधो छॾे ॻाइणु शुरू कयो। राग जी बाक़ाइदे सिखिया मीरपुर माथिले जी मशहूर रागी फ़क़ीर अली गुल महर खां वरिताई। पहिरियां पाण पंहिंजे उस्ताद सां गॾिजी ॻाईंदो हो ऐं पोइ उस्ताद जी इजाज़त सां 1973 ईस्वी धारे हुन जुदा ॻाइणु शुरू कयो। यख़्तारे चपड़ी ते हुन जे ॻाइण वारे निराले अंदाज़ ॿुधड़नि खे तमामु घणो मुतासिर कयो। उन वक़्तु सिंध जे ॻोठनि में उर्दू ऐं पंजाबी ॻाईंदड़नि खे तमामु घणी मक़बूलियत हुई। जलाल जे अनोखे अंदाज़ उन्हनि गैर सिंधी फ़नकारनि जी सिंध मां पुॼाणी करे छॾी, जंहिंखां पोइ मथसि शोहरत इज़त ऐं दौलत जी देवी महिरबानी थी ऐं खेसि सिंध जे झरजंग में तमामु घणी मक़बूलियत मिली ऐं खेसि सिंधी मौसीक़ी जो बेताज बादशाह सॾियो वियो। हुन सिंधी मौसीक़ी में अनोखा रिकॉर्ड क़ाइमु कया। जलाल चांडियो सिंध जो उहो वाहिद सिंधी फ़नकार आहे जंहिं जूं ॻायल सिंधी कैसेटूं उहे माण्हू ॿुधनि था जेके सिंधी ॿोली पूरी तरह सम्झनि ई कोन था। पाकिस्तान जे चइनी सूबनि खां सवाइ दुनिया जे ॿियनि मुल्कनि में जिते जिते सिंधी रहनि था उते खेसि ॿुधियो वञे थो। 20वीं सदी में भगत कंवर, मास्टर चंदुर ऐं जीवणी बाई खां पोइ जलाल चांडियो सिंध में अहिड़ो अवामी फ़नकार पैदा थियो जंहिं ॿाराड़ी तोड़े शहरनि में सिंधी राग खे ओज ॾियारियो। पाण सिंध जो पहिरियों फ़नकार आहे जंहिंजी ज़िंदगी में ई संदसि हयाती ते फ़िल्म जलाल चांडियो ठही। इन फ़िल्म में हुन पंहिंजो किरदारु पाण अदा कयो ऐं इन फ़िल्म लाइ खेसि एवॉर्ड बि मिलियो। अॼु जा केतिरा ई फ़नकार पंहिंजा असुलु नाला मटाए संदसि नाले पुठियां पाण खे नंढो जलाल, आख़िरी जलाल, गरम जलाल, सोणो जलाल वग़ैरह सॾाए संदसि आवाज़ जो नक़ल करे संदसि ॻायल काफ़ियूं कलाम ॻाए पेट गुज़र करे रहिया आहिनि। जलाल चांडियो वाहिद सिंधी फ़नकार आहे जंहिं 10,000 खां वधीक कलाम ॻाया। हुनजी हर कैसेट हथो हथ खपिजी वेंदी हुई। खेसि जेकॾहिं को शादी वग़ैरह जी तक़रीब में राग ॻाइण लाइ घुराईंदो हो त उन लाइ शादी जी तारीख़ अॻुवार जलाल खां मुक़ररु कराइणी पवंदी हुई। जलाल शादी मुरादी जी तक़रीब में ॻाइण लाइ पहुचंदो हो त जलाल जो ॿुधी ॿीणा टीणा गैर दावती माण्हू अची निकिरंदा हुआ ऐं मेज़बान लाइ मानी खाराइण बि ॾुखियो थी पवंदो हो। जलाल चांडियो जो हाफ़्ज़ो तमामु सुठो हो। अणपढ़ियल हूंदे बि खेसि नवनि पुराणनि समय शाइरनि जा हज़ारें कलाम, काफ़ियूं, गीत, गज़ल, वायूं, बेत, ॾोहीड़ा वग़ैरह यादि रहंदा हुआ। अॼु जा अक्सर रागी ॻाइण महिल पंहिंजे साम्हूं शाइरी जो को किताब या कापी खोले वेहंदा आहिनि, पर जलाल जॾहिं ॻाईंदो हो त दिलि जो दफ़्तर खोले वेहंदो हो। कलाम ऐं ॾोहीड़ा चवंदो वेंदो हो। संदसि ॻाइण ऐं यख़्तारे चपड़ी वॼाइण जो अंदाज़ पिणु मनमोहींदड़ हूंदो हो। संदसि आवाज़ लचकदार ऐं वणंदड़ हो। संदसि आवाज़ जो उहो जादू आख़िर ताईं क़ाइमु दाइमु रहियो। कदावर जिस्म, बुत में भरियल वेकिरे ऐं सोणे चेहरे ते कारा बंभोर ऐं वॾा शहपर, मथे ते हीरनि सां जुड़ियल सिंधी टोपी, गीची में वॾे पुतली सां सोनी ज़ंजीर, बांह में घड़ी पातल ऐं ॿाहोटो सिंधी पोशाक में मलबूस जलाल चांडियो जॾहिं हिकु हथ में सिंध जो क़दीम साज़ यख़्तारो ऐं ॿिए हथ में चपड़ियूं खणी स्टेज ते पहुचंदो हो त मख़सूस अंदाज़ में ॻाइणु शुरू कंदो हो त माण्हू झूमी पवंदा हुआ ऐं हू ठीठ सिंधी मौसीक़ी जो रागी हो। जलाल चांडियो जो पीरनि फ़क़ीरनि सां बि वॾी अक़ीदतमंद हुई। शाहपुर जहानिया जी मेहदी शाह के पंहिंजो मुर्शिद कयाई
उन खां सवाइ पंहिंजे ॻोठ जे वेझी दरगाह नूर शाह समेत शाह लतीफ़, कलंदर शहबाज, सचल सरमत, ॼाम दातार ऐं ॿियनि बुज़ुर्गनि जी दरगाह ते हाज़िरी थी वॾी चाह सां ॻाईंदो हो। पाण निहायत यारवेस, महिमान नवाज़, ख़ुशि मिज़ाज जुवान हो। भला घोड़ा, भलियूं मेहूं धारण संदसि मश्ग़ूल हो। संदसि फ़नी ख़िदमत एवज़ खेसि केतिरा ई इनाम ऐं एज़ाज़ पिणु मिलिया, जिन में सिंध सरकार पारां 1999 ईस्वी में खेसि मिलियल लतीफ़ एवॉर्ड बि शामिल आहे। अवाम तरफ़ां बि संदसि काफ़ी क़दरदानी थी हुई। लाड़काणे जे गोपांग बिरादरी पारां खेसि सोनो ताज पारायो वियो। केतिरा ई भेरा दुबई, मस्कत, हांगकांग में रहंदड़ सिंधी माण्हुनि ख़ासि तौर ते उते घुराए साणसि महफ़िलियूं मचाए खेसि वॾनि इनामनि इकरामनि सां नवाज़ियो। गुर्दनि जी बीमारी सबबि हू 10 जनवरी 2001 ईस्वी में वफ़ात कयो। सिंध जो ही वाहिद फ़नकार हो जंहिंजे जनाज़े ते 4000 अजरक पिया। दोस्तों दुआ कयो अल्लाह पाक उनके जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए, आमीन। दोस्तों जलाल जेको अॼु असां खां विछड़ी वियो आहे, पर विसरियो न आहे। हू आवाम जी दिलनि ते अॼु बि हुक्मरानी करे रहियो आहे। अॼु बि हुनजी हुक्मरानी आवाम जी दिलनि ते आहे, सिंधियुनि जी दिलनि ते आहे, ऐं इहा ता क़यामत रहंदी। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।